पेश हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सर ते बिशा जी नगरी में सख जे सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 7 ॾींहं वारी अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी आहे। यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जे सदर रजब ओज़ार जी अॻवानी में अॼु चौथे ॾींहं बि एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। इन मौक़े ते कलम धड़ीन चयो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त असां सहाफ़ी बिरादरी जे हेतिरा ॾींहं एहतजाज खे नोटिस बि नथो वरितो वञे। DIG सखर ऐं उन जी माठ करणु या उन्हनि जे केस खे न अॻिते वधाइणु हिकिड़ो सवाल निशान बणियल आहे। बहरकेफ़ असां वज़ीर आला सिंध खां ऐं IG सिंध खां मुतालबो कंदासीं त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो, सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अफ़सोस सां चवणो थो पए त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे हिन वक़्तु 2 महीना थी चुका आहिनि। हुन जा कातिल ऐं कातिलनि जा जेके सहूलियतकार आहिनि हिन वक़्त ताईं उहे गिरफ़्तार न थिया आहिनि। उन लाइ असीं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते अॼु मुसलसल चौथों ॾींहुं आहे हिते मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जी भिटशा जी नगरी में अलामती बुख हड़ताल ते मौजूदु आहियूं ऐं असां हिन एहतजाज हिन बुख हड़ताली कैंप मां इहो मुतालबो था कयूं त फिलफोर सिंध हुकूमत निगरान हुकूमत IG सिंध ऐं DIG सखर नोटिस वठनि ऐं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल जेके आहिनि या कातिलनि जा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। पहिरीं बि असां इलाही जेको आहे एहतजाज सहाफ़ी बिरादरी जे तरफ़ां करे चुका आहियूं। हींअर असां जेको आहे 8 ॾींहंनि जी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां अॼु असांखे चौथों ॾींहुं आहे असां जेको आहे बुख हड़ताल ते आहियूं सॼी सिंध में। ऐं अफ़सोस सां चवणो पए जेको आहे सखर जे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे ॾींहं ॾिठे सरेआम ॻोल्हनि जो काज बणायो वियो, पर अफ़सोस अॼु ताणी उन जा सहूलियतकार जेको आहे या कातिल अञा ताणी गिरफ़्तार न थिया आहिनि। जेकर कातिल गिरफ़्तार न थींदा त सहाफ़ी बिरादरी इहो एहतजाज सॼे पाकिस्तान में थींदा ऐं असां माठ करे कोन वेहंदासीं। असां वफ़ाक़ हुकूमत निगरान ऐं सिंध हुकूमत सां मुतालबो था कयूं त फिलफोर जेको आहे जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। इहो ई मुतालबो आहे। मुतालबो बि असांजो जाइज़ आहे। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल ऐं सहूलियतकार आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि, पर हिन महिल ताईं के बि जेके आहिनि कातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार न थियण छा सम्झिजे। सिंध हुकूमत जी नाअहली सम्झे, IG सिंध जी नाअहली सम्झे। सिंध हुकूमत निगरान हुकूमत असेंबलियुनि में वॾा वॾा बिल पास कराईंदी आहे सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ। सहाफ़ियुनि खे असां तहफ़ुज़ ॾींदासीं, पर हिन महिल ताईं सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ ॾियण जी का बि ॻाल्हि न कई थी वञे। सिंध जे अंदरि सहाफ़ी हिन वक़्तु गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। सिंध हुकूमत जेके बिल पास कंदी आहे उहे बिल बि जेके आहिनि इहे हड़प कया था वञनि। किथे बि कंहिं सहाफ़ी खे तहफ़ुज़ न ॾिनो वियो आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल 2 महीना गुज़रण बावजूदि बि पुलिस जी गिरफ़्त में छो नथा अचनि? छा हुकूमत उन्हनि खां मिलवस आहे या हुकूमत खां हू ॾाढा आहिनि? असां हिन प्लेटफॉर्म तां इहो ई मुतालबो कंदासीं त शहीद जान मोहम्मद महर जा जेके ओरिजिनल कातिल ऐं उन जा सहूलियतकार आहिनि उहे फ़ौरी गिरफ़्तार कया वञनि। अगरि गिरफ़्तार न कया विया त असांजो जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।